पाकिस्तान पीपल्स पार्टी कराची, हैदराबाद, सक्कर, शहीद बेनज़ीराबाद जे मेयर्स ऐं डिस्ट्रिक्ट तोड़े म्यूनिसिपल कमेटियुनि जे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन्स जे नालनि जो ऐलान करे छॾियो आहे। पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़े चयो आहे त कराची जे मेयर लाइ मुर्तज़ा वहाब, डिप्टी मेयर लाइ सलमान मुराद, जॾहिं त हैदराबाद जे मेयर लाइ काशिफ शोरो ऐं डिप्टी मेयर लाइ सग़ैर कुरैशी उम्मीदवार हूंदा। वधीक तफ़सील शबीर लाशारी जी हिन रिपोर्ट में। कराची में पीपल्स पार्टी सिंध के सदर सेनेटर निसार अहमद खोड़े, पीपल्स पार्टी कराची डिवीज़न के सदर सूबाई वज़ीर सईद गनी, एजाज जखरानी, ज़ियाउल हसन लंजार, आजिज़ धामरा ऐं ॿियनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कराची, हैदराबाद, सखर ऐं शहीद बेनज़ीर आबाद जे मेयर्स तोड़े डिप्टी मेयर्स जे नालनि जो ऐलान कयो। निसार खोड़े मूजिब कराची जे मेयर लाइ मुर्तज़ा वहाब ऐं डिप्टी मेयर लाइ सलमान मुराद पीपल्स पार्टी जा उम्मीदवार हूंदा, जॾहिं त हैदराबाद जे मेयर लाइ काशिफ शोरो, डिप्टी मेयर लाइ सगीर कुरैशी, मीरपुर ख़ास जे मेयर लाइ अब्दुल रऊफ़ गोरी ऐं डिप्टी मेयर लाइ जुनैद बुलंद उम्मीदवार हूंदा। सूबाई सदर मूजिब शहीद बेनज़ीराबाद जे मेयर लाइ काज़ी रशीद, डिप्टी मेयर लाइ मुबशर आराई, सखर जे मेयर लाइ अरसलान शेख, डिप्टी मेयर लाइ डॉक्टर अरशद मुगल, जॾहिं त लाड़काणे जे मेयर लाइ अनवर लोहर ऐं मोहम्मद अमीन शेख के डिप्टी मेयर जे लाइ उम्मीदवार नामज़द कयो वियो आहे। उन मौके ते सूबाई सदर सेनेटर निसार खोड़े चयो त सिंध सरकार मकानी चूंडुनि जो मरहलो मुकम्मल करे चुकी आहे। सिंध में 1600 यूनियन काउंसिल्स ऐं कमेटियूं आहिनि। सिंध में अहिड़ो को बि ज़िलो न आहे जितां पीपल्स पार्टी हारायो हुजे। कोई ऐसा डिस्ट्रिक्ट नहीं है जहां हारे हों हम, कोई ऐसी कारपोरेशन नहीं है जहां हम हारे हों, और मेट्रोपॉलिटन कराची में भी सबसे बड़ी जमात बन के उभरे। तो उन मददगारों की मैं शुक्रगुजार हूं कि उन्होंने पार्टी की हिम्मत बढ़ाई और हिम्मत बढ़ाते हुए पार्टी को सुरखरू किया। निसार खोड़े चयो त गुज़िरियल साल 25 जून ते मकानी इदारनि जूं चूंडूं थियूं, ॿियो मरहलो ऐं पोइ टियों मरहलो हलंदो रहियो। इलेक्शन में हर सतह ते नौजवाननि खे नुमाइंदगी ॾिनी पई वञे, ट्रांसजेंडर्स खे बि नुमाइंदगी ॾिनी वई आहे। तो हमने भी मुनासिब समझा कि लोकल गवर्नमेंट में भी इस तरह का कानून लाकर हम और लोगों को भी मौका दें। हो सकता है वो टिकट हासिल करने में उस वक्त कामयाब नहीं हो सके थे, जो कोई भी वजह हो, हमें बेहतर चॉइस मिल सकेगी और हम बेहतर चॉइस मिलने के साथ हम और ज्यादा बेहतर फैसला कर सकेंगे।